सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवंदसि ईद जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में जेका मेहरान टेलीविजन तां नशर थी रही आहे। अव्हांखे ख़बर आहे त आरे रज़ा ग्रुप पिणु असां सां मौजूदु आहे, सो मां चाहींदसि तव्हां पंहिंजे हुजण जो ॿीहर अहसासु ज़रूरु ॾियारियो। जी शाहिद भाउ। वाह जी वाह, जबरदस्त लगे पियो त ईद ईद है। यस बिल्कुल बिल्कुल ईद स्पेशल ट्रांसमिशन है ऐं जीअं त असीं तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं नाज़रीन त हर चांहि अधूरी आहे ज़ीरा प्लस खां सवाइ ऐं ज़ीरा प्लस हर चांहि जो मज़ो ॿीणो करे छॾींदो आहे, छो त असां पहिरीं ॿुधाए चुका आहियूं त ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। ईद स्पेशल ट्रांसमिशन आहे। जी तहरा उनखां अलावा स्पॉन्सर्ड केर आहिनि? टपाल दानेदार, यूनिक, द पावर इज हियर, सरसब्ज, ज़मीन की जान, फसल की शान, टेंग, बड़ा बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। सो असां वधूं पिया ट्रांसमिशन जी तरफ़। अव्हांखे ॿुधाईंदी हलां त ॿिया महिमान असांखे जॉइन करे चुका आहिनि। सो दिलि जी गहराई सां आऊं मारवी अवान खे भलीकार चवंदसि। हिननि जो इंट्रो बि जेकॾहिं करायूं त असांखे तवील वक़्तु खपे थो। हिननि जो कमु एतिरो बहितरीनु आहे। वुमेन प्रोटेक्शन सेल जूं अॻुवाण आहिनि। औरतुनि जे मसइलनि खे वठी उन्हनि ते ॻाल्हाइणु, औरत जे मसइले खे राइज़ करणु मुंहिंजे ख़्याल सां हिन सोसाइटी में थोरो मुश्किल ज़रूरु आहे, पर तव्हां इन शइ खे ईज़ीली एतिरो हलायो पिया, एतिरो बहितरीनु तव्हां कमु कयो पिया। तव्हां सारा जो मुस्तक़ आहियो। पहिरीं तव्हांखे भलीकार चऊं था, अव्हांखे ईद जूं खोड़ सारी मुबारकूं ॾींदासीं। ताहिरा तव्हांखे, मेहरान टीवी के तमामु महिमाननि खे, असांजे म्यूज़िशियंस खे, कैमरामैन्स खे, सभिनी खे ईद मुबारक ऐं असांजे तमामु ॾिसण वारनि खे बि। ओके जी, तव्हांजे टाइम जी हिकिड़ो त खोट सम टाइम्स रहंदी आहे, कॾहिं कॾहिं असां तव्हांखे मिस बि कंदा आहियूं। सो तव्हां ॿुधायो ईद भला कीअं आहे तव्हांजे लाइ? ईद असांजे लाइ ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे ऐं असां ॾाढा एक्साइटेड थी वेंदा आहियूं कि ओके हाणे फैमिली सां फुल डे गुज़ारण जो मौक़ो मिलंदो। सो जो ताहिरा कमु इन तरह जो हूंदो आहे कि वीकेंड्स ते बि कुझु न कुझु थी वेंदो आहे, का न का कमिटमेंट हूंदी आहे। ऐं सभिनी खां वधीक जेको मूंखे घड़ी घड़ी शइ अची वेंदी आहे उहो मुंहिंजो ट्रैवल आहे। छो जो ट्रैवल सॼे सिंध में कमु था कयूं त पोइ अगरि उते न वञूं त पोइ त कमु हलंदो ई न। त थोरो सो मूंखे रिलीफ मिलंदो आहे ईद ते कि मूंखे ट्रैवल न करणो पवंदो आहे। सो एक्साइटमेंट मूंखे त लॻंदो आहे अञा ताईं ओड़ी आहे। अलाए छो माण्हू ईअं चवंदा आहिनि बोरिंग थी वियूं आहिनि ईदूं, मुंहिंजे ख़्याल सां इहो असांजे अंदरां हूंदो आहे। अगरि असां पाण अंदरां फील था कयूं कि ईद जी फीलिंग आहे, राति जो ई तयारियूं शुरू करे छॾंदा आहियूं कुझु न कुझु। ऐं मां त हमेशह मिठो ई ठाहींदी आहियां, बाक़ी सभु वञी बाक़ी शयूं ॾिसनि। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजो सेट ॾाढो ख़ूबसूरत थो लॻे, तव्हां माशाल्लाह ॾाढा ख़ूबसूरत था लॻो। तव्हां पाण इलाही प्यारा लॻो पिया। ऐं तव्हां जीअं आया हो असांजे इन सेट ते त मां मारवी खे चयो त तव्हां इलाही प्यारा लॻो पिया, हमेशह जीअं ख़ूबसूरत लॻो पिया। तव्हां ॿुधायो थोरो त कुझु डिफरेंस हूंदो न पहिरीं जी ईद में हाणे जी ईद में? ताहिरा हाणे हिकिड़ो असां प्रैक्टिस शुरू कई आहे फैमिली मेंबर्स मिली करे। उहो ई आहे कि जॾहिं खां बोर्ड ऐं इन तरह जूं शयूं हिट थियूं कनि घड़ी घड़ी असांखे, त असां जीअं हाणे ईद खां 2-3 ॾींहंनि खां पहिरीं असां शुरू करे छॾियो उन्हनि घरनि खे टारगेट करे उन्हनि ते राशन पुॼाइण के उन्हनि जी ईद सुठी गुज़रे। त इहो मूंखे हिकिड़ो डिफरेंस फील थो थिए कि हाणे जी ईदूं ऐं पहिरीं जी ईदुनि खां कि हाणे असांखे घणो इन रिस्पॉन्सिबिलिटी खे सम्झणो पवंदो कि असांजे आसपास जा माण्हू बि सागूने तरीक़े सां सुठी ईद मनाए सघनि असांजे नंढे से एफर्ट सां। त इहा हिकिड़ी शइ आहे जेकी मूंखे डिफरेंट लॻंदी आहे। असांजे मथां ज़िम्मेदारी वधी वई आहे जेकी असांखे। ऐं ॿियो शादी खां पोइ त 2-3 सालनि खां मुंहिंजी ईद डिफरेंट ई थी वई आहे। ऐं जॉइंट फैमिली आहे असांजी, ॿार ॾाढा एक्साइटेड हूंदा आहिनि, मामी चाची चवण वारा इलाही सारा आहिनि, त हुननि खे बाक़ाइदा एहतमाम कबो आहे, ईदियूं ॾिबियूं आहिनि, गिफ्ट्स ॾिबा आहिनि, उन्हनि जी फरमाइशूं पूरियूं कबियूं आहिनि। सो दिस इज़ द डिफरेंस। चई सघूं था त मारवी जी जेब जी बि थोरी घणी कुर्बानी ज़रूरु थींदी आहे, चङी ख़ासी थींदी आहे, थोरी घणी न थींदी। मारवी खे बल्कि हर घर में जेको बि वॾो आहे सभिनी खे इहा कुर्बानी ॾियणी थी पवे। अच्छा, उनखां अलावा तव्हां ॿुधाईंदा त ईद जी तयारी अव्हांजी कीअं हुई? जानवर वग़ैरह एक्साइटमेंट, वो ही तव्हां चओ था जॉइंट फैमिली आहे, घर में ॿार बि हूंदा, त कीअं हुई एक्साइटमेंट? ॿार त ॾाढा एक्साइटेड हूंदा आहिनि जॾहिं असां जानवर
जी ख़रीदारी थींदी आहे या उहो ईंदा आहिनि एंड ऑल। बाक़ी उहा की मूंखे कंसर्न ॾाढो हूंदो आहे हिकिड़ो न, छोकिरा जेके उनखे टेक केयर कंदा आहिनि असांजे घर में, ॾिसो पाणी पीआरियो, खाधो सही ॾियो, हिते रखो, ख़राब न थिए। त हा मां इहो ॾाढो, ऐं वरी राति जे पहर में ऑब्वियसली 2-3 ॾींहं पहिरीं असां वठी छॾंदा आहियूं, त राति जे पहर में मां मुंहिंजो हस्बैंड असां वेही उनखे ॾिसंदा आहियूं, असां उहो वाक़ियो यादि कंदा आहियूं जेको सॼो असांजी हिस्ट्री असांखे ॿुधाए थी, असां छो कुर्बानी कंदा आहियूं, ॿारनि खे वेही करे असां ॿुधाईंदा आहियूं, छो जो अगरि उन्हनि खे उहे ॻाल्हियूं न ख़बर हूंदियूं आहिनि त अक्सर ॿार कुर्बानी जो अमल ॾिसी करे सहमजी वेंदा आहिनि, उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, त असां 2-3 ॾींहंनि पहिरीं खां काउंसलिंग ॿारनि जी शुरू करे छॾंदा आहियूं, ऐं ॿार त इवन रोईंदा बि आहिनि जॾहिं कुर्बानी थींदी आहे, त उहो सॼो असां फील कंदा आहियूं। मूंखे ईअं फील थींदो आहे की असांजी इहा जेकी प्रैक्टिस आहे इहो असांखे केतिरो दिलि खां क़रीब करे थी, असांखे ॿुधाए थी की का बि शइ ख़ुदा जी मोहब्बत खां मथे न आहे। बिल्कुलु इहा त ॿारनि जी तव्हां ॻाल्हि जेका कई आहे ॾाढी लाजवाब ॻाल्हि कई आहे। ऐं बि नाज़रीन ॿुधाईंदो हलां, जॾहिं नंढो साईं फर्स्ट टाइम मुंहिंजे घर में जॾहिं कुर्बानी थी त उन कुर्बानी ते आउं तमामु घणो रुनो हुयसि, ऐं पंहिंजे वालिद साहिब सां कावड़ियल बि असां बि रोईंदा हुयासीं ॾाढो। अच्छा, उनखां अलावा अव्हां खां असां इहो बि पुछंदासीं त हिकिड़ो त एॾा कम तव्हांजा हूंदा आहिनि, त पोइ माना टाइम खे बैलेंस करे कीअं हलाईंदा आहियो? पर कॾहिं कॾहिं ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे, मां पंहिंजे पाण खे हिकिड़ो ब्रेक नंढो सो ॾींदी आहियां, पोइ मुंहिंजे अंदरि एनर्जी रीगेन थींदी आहे, मां वरी जेको आहे ऑब्वियसली तयारु थी वेंदी आहियां कमु करण जे लाइ। लेकिन मूंखे महसूस बि थींदो आहे की शायदि अलाह साईं असांखे चूज़ कंदो आहे कि ताहिरा खे इहो कमु करिणो आहे, मारवी खे इहो कमु करिणो आहे, तव्हांखे इहो कमु करिणो आहे, त असां जॾहिं पंहिंजे चूज़न वर्क खे मोहबत करे हलंदासीं ऐं उन्हनि माण्हुनि सां या उन शइ सां जंहिंसां पाण एसोसिएटेड आहियूं मोहबत कंदासीं, ऐं उहो चइबो आहे न कि कंहिंजी मदद कयो त जेकी दुआऊं अॻियां खां मिलंदियूं आहिनि न, उहो बि एनर्जी लेवल खे वधाए छॾंदियूं आहिनि। बाक़ी टाइम मैनेज करणु ॾुखियो हिन लाइ आहे, आई डोंट नो पहिरीं एतिरो टाइम हूंदो असां वटि, हाणे एतिरी जल्दी जल्दी टाइम गुज़रंदो थो वञे, शयूं पेंडिंग रहिजी वेंदियूं आहिनि, टास्क यू नो हिकिड़े टास्क ते ॿियो टास्क ईंदो रहंदो आहे, बट दिस इज ऑल हाउ वी आर मैनेजिंग इट ब्यूटीफुली, एंड एट द एंड ऑफ द डे we should be having some time for ourselves ताकि असां ॿिए ॾींहं जे लाइ रीगेन करे सघूं एनर्जी खे। सही बहितरीन। अच्छा, अव्हां सां कचहरी जो सिलसिलो त बिल्कुलु असां वधाईंदासीं, पर असां वटि सिंगर बि मौजूद आहिनि। कचहरी सां यादि आयो, असीं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त ज़ीरा प्लस ऐं चांहि हुजे त पोइ कचहरी ख़तम थियण जो नालो न वठे। तव्हां सभिनी खे ॿुधाईंदा हलूं त ईद स्पेशल ट्रांसमिशन ज़ीरा प्लस जे ताउन सां तव्हां ताईं पहुची रही आहे। जी, ऐं साईं रफ़ीक साईं साहिब खां पुछणु चाहींदुसि त हिन ईद उल अज़हा जे हवाले सां नंढपण जी का ॻाल्हि को वाक़ियो तव्हांखे यादि आहे जेको अॼु बि तव्हांखे यादि ईंदो हुजे त तव्हांखे? हा, बिल्कुलु कुझु वाक़िया अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांखे पंहिंजा वॾा ॿुधाईंदा आहिनि, उन एक्साइटमेंट सां ॿुधाईंदा आहिनि त फील थींदो आहे त उन्हनि खां उहो कॾहिं विसरे ई नथी। हर साल जॾहिं इन ईद जे मौक़े ते वापसि इहो ॾींहुं ईंदो आहे त तव्हांखे उहा ॻाल्हि यादि ईंदी हुजे? असां त पंहिंजी नंढपण खां वठी असांजे लाइ वाक़िया ड्रामो आहे, यानी की जॾहिं ईदूं ईंदियूं हुयूं त असां थिएटर प्लान कंदा हुआसीं ऐं असां उन खां पहिरीं 1 महीनो स्क्रिप्ट खणी रिहर्सल कंदा हुआसीं। हर ईद ते असीं ड्रामो नओं ॾींदा हुआसीं। जेकॾहिं रमज़ान जी ईद आहे त सॼो रमज़ान जो महीनो रोज़ा बि रखिबा हुआ ऐं सॼी राति रिहर्सल कबी हुई, वरी रोज़ो बंदि करे वञी सुम्हिबो हो ऐं ईद ते ड्रामो। जेकॾहिं कुर्बानी जी ईद हूंदी त महीनो ॾेढ पहिरीं असां प्लान कंदासीं त हिन कुर्बानी जी ईद ते असांखे ड्रामो करिणो आहे। इहा मुस्तक़िल मिज़ाजी मुंहिंजी लाइफ में आहे। फ्रॉम 86 का ईद असां न छॾी। उहो नतीजो तव्हां ॾिठो त अॼु सिंध जे कुंड कुछ में असां थिएटर कयूं था, असां वटि थकावट न आहे। असां वटि लतीफ़ साईं वारी ॻाल्हि, जा जा हुई जीअरी तव्हां विरची न वेठी। उहे माण्हू हुयूं, उहा मौला असांखे सघ ॾिनी आहे। नंढपण हुजे, जवानी हुजे या अॼु ताईं, उहो आर्टिस्टनि जो जेको मंच आहे उन खां असां पाण खे ॿाहिरि कढी न सघिया। पर छाकाणि त आर्टिस्टनि में हुजण जो नतीजो इहो आहे त यानी तव्हां पूरी वर्ल्ड में आहियो, पूरी दुनिया में आहियो। इहो अहिड़ो फ्लेवर आहे जेको दुनिया खां अलॻि थी नथो सघे। त इहे यादूं बि इहे आहिनि, किसा कहाणियूं बि असांजा इहे आहिनि। असांजी ज़िंदगी जो मक़सदु बि इहो आहे ऐं असांजी ज़िंदगी जी ख़ूबसूरती बि इहो ई आहे जेको अॼु सभु असां हिन ख़ूबसूरत सेट ते वेठा आहियूं, मुख़्तलिफ़ ख़्यालनि जा माण्हू। ठीकु आहे, मैडम वेठी आहे, असां ॾिसंदा आहियूं, इंतिहाई एक्टिव आहे, असांखे ॾिसी ख़ुशी थींदी। हर ॾुख सुख में उहो चए थी
नो डाउट नो को डाउट बि माण्हू को बि कैरेक्टर मेल आहे फीमेल आहे सही जेकॾहिं उहे पंहिंजे इंसाननि जी जीअं अलाह जो हुकुम आहे न अलाह खे प्यारो केरु आहे जेको इंसानियत जी ख़िदमत थो करे न। बेशक, बेशक। ऐं असां कंहिंखे कमु कंदे ॾिसूं था ईमानदारी सां सच पुछो त ख़ुशी थिए थी असां में ख़ुदि हिमत हौसलो वधे हिक ॿिए खे बिल्कुलु यकीन हिक ॿिए खे ॾिसी करे माण्हू सिखे बि थो अॻिते वधे थो ऐं हौसलो ऐं वधे। इहा ई ॻाल्हि असां प्रोग्राम जे आगाज़ में कई त हिन मौक़े ते हिन ख़ुसूसन ईद ते उहे जेके मुस्तहिक माण्हू आहिनि या जिन माण्हुनि खे तव्हांजी ख़ुशियुनि जी ज़रूरत आहे तव्हां उन्हनि खे यादि रखो। गुफ़्तगू ॾाढी लाजवाब हले पई ऐं चयो वञे थो त चाहे हुजे ज़ीरा प्लस हुजे त पोइ गुफ़्तगू ख़तम थियण जो नालो ई नथी वठे पर थोरो असांखे प्रोग्राम जे पैटर्न जे हिसाब सां अॻियां बि वधिणो आहे। कासई नंबर 1 असां वटि ॾाढो बहितरीन प्ले हलंदो सो हुनजी तरफ़ असां वधूं था पर मां ॿुधाईंदी हलंदसि त ईद जी हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जेके सेकारी आहिनि जिन स्पॉन्सर कयो आहे ज़ीरा प्लस हर चांहि जो प्लस आहे ज़ीरा प्लस ऐं उनखां अलावा टपाल दानेदार यूनिक द पावर इज़ हियर सरसब्ज़ ज़मीन की जान फसल की शान टैंक बणाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। सो कसाई नंबर 1 जी तरफ़ वधूं था ऐं काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो ईद जी ही स्पेशल ट्रांसमिशन।